والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لن يضروكم إلا أذى وإن يقاتلوكم يولوكم الأدبار ثم لا ينصرون. صدق الله العظيम وصدق رسوله النبी الكरीम. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त इहे जेके अल्लाह जे महबूब जे मथां ईमान नथा आणनि इहे तव्हांखे को बि नुक़सान न पहुचाईंदा। अहल किताब जी तरफ़ जे इशारो आहे त उन्हनि पंहिंजे नबियुनि सां अहद पैमान कयो त असां आख़िरी नबी जे मथां ईमान आणींदासीं ऐं उन्हनि जे किताबनि जे अंदरि बि अलाह जे तरफ़ां इहो हुकुम थियलु हुयो। उन्हनि वाइदा बि कया। इन आयत करीमे में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहे यहूदी इहे नसारा इहे तव्हांखे को बि नुक़सान न पहुचाए सघंदा, छो जो हुननि वटि ईमान नाहे। ईमान हिकु ताक़त जो नालो आहे ऐं ईमान जी जेका दौलत आहे तव्हां वटि मौजूदु आहे। तंहिं करे इला अदन त थोरो तव्हांखे परेशान कंदा, सताईंदा, तानाज़नी कंदा। वा ऐं युक़ातिलूकुम जेकॾहिं तव्हां सां जंग कंदा युवल्लूकुमुल अदबार पुठी ॾेई भॼी वेंदा, तव्हां सां मुक़ाबिलो न करे सघंदा। सुम्म ला युनसरून पोइ उहे न मदद कया वेंदा। जॾहिं तव्हां सां फिटायूं न त का क़ौम उन्हनि जी मदद न कंदी ऐं सभई हथ कढी बीह रहंदा। इन्हनि जा साथ केर बि कोन ॾींदो। इन करे जो उन्हनि अलाह ऐं पंहिंजे नबियुनि सां इहो वाइदो कयो त असां आख़िरी नबी जे मथां ईमान आणींदासीं। फरमाए त दोरिबत अलैहिम ज़िल्लतु ऐनमा सुक़िफ़ू। फरमाए त कहिड़ी जॻह ते बि वेंदा इन्हनि जे लाइ ज़िल्लत ई ज़िल्लत आहे ऐं माण्हू उन्हनि खे ताना बि हणंदा, चवंदा त हीअ पंहिंजे नबियुनि सां ई वफ़ादार कोन थिया त कंहिंजा वफ़ादार थींदा। फरमाए त इल्ला बिहबिलिम मिनल्लाहि व हबिलिम मिनन्नास, सवाइ इन जे उन्हनि खे अलाह जो सहारो मिले या माण्हुनि जो सहारो उन्हनि खे मिले। यानी अलाह जो सहारो कीअं मिलंदो? जॾहिं उहे अलाह जे उन वाइदे कयल खे उनजे मथां साबित क़दम रहंदा ऐं आख़िरी नबी जे मथां उहे ईमान आणींदा त उनखे अलाह जो सहारो मिली वेंदो। ऐं माण्हुनि जे सहारे मां मुराद कंहिं जॻह ते वञी पनाह वठनि, ज़िंदगी दुनिया जे अंदरि उन्हनि खे पनाह मिलंदी पर आख़िरत में कोन मिलंदी। फरमाए त बाऊ बि गदबिम मिनल्लाह, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए इहे अलाह जे गज़ब जा मुस्तहक़ थी विया। वदूरिबत अलैहिमुल मस्कनतु, ऐं इन्हनि जे मथां ज़िल्लत ऐं मिस्किनी मुसलत कई वई। ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफुरून बिआयातिल्लाह, इन जो सबबु इहो हुयो जेके अलाह जे निशाननि जो इनकार पिया कनि। व यक़्तुलूनल अंबिया, ऐं अलाह जे नबियुनि खे शहीद पिया कनि बग़ैर हक़ जे। ज़ालिक बिमा असऊं व कानू यअतदून, इन जो सबबु इहो नाफ़रमानी ऐं शरकसी जे करे हुई। यहूद क़ौम जा जेके अफ़ाल आमाल आहिनि अलाह ताला क़ुरान पाक में हिन आयतुनि में बयानु फरमाए थो पियो त अॼु ॾींहं ताईं इहे सुधरिया कोन। अॼु ॾींहं ताईं इन्हनि जो इहो ई कमु साॻियो ई आहे, मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु साज़िश करणु। पर आम्हूं साम्हूं कॾहिं बि मुस्लमान सां कोन विढ़ंदा, आम्हूं साम्हूं, छोकी पका त असां ग़ालिब न थींदासीं। बाक़ी साज़िशूं करे दुनिया जे अंदरि मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइनि था। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात आयत करीमा जे अंदरि वज़ाह सां फरमाए थो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ईमान ऐं अमल साले जे मथां क़ाइमु आहियो त तव्हांखे केरु बि नुक़सानु नथो पहुचाए सघे। ऐं इहा ई असां में कमी ऐं कमज़ोरी आहे जो असां कलमो पढ़ियोसीं, मुस्लमान थियासीं, पर अलाह जे महबूब जी फर्मा बरदारी, अलाह जे दीन जी फर्मा बरदारी करण में काहिल थी पियासीं। तंहिं करे असां कमज़ोर थी वियासीं। पर इन जे बावजूदि बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इस्लाम दीन खे पूरी दुनिया जे मथां ग़लबो अता फरमायो। फरमाए त लैसू सवाअम मिन अहलिल किताब उम्मतुन क़ाइमतुन यतलून आयातिल्लाह अनाअल लैलि वहुम यसजुदून। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त किताब वारनि में बि सभु बराबरि न आहिनि। लैसू सवाअन
किताब वारनि में बि बराबरि न आहिनि, पर उन में बि हिकिड़ी उम्मत क़ाइमु थींदड़ आहे, बीहंदड़ आहे, जेके राति जी घड़ियुनि जे अंदरि अलाह ताला जी आयतुनि जी तिलावत फरमाए त वहम यसजुदून, ऐं उहे सजदा कनि था पिया। यानी मुस्लमान त पंहिंजी जॻह ते हिकु सूरत में आहिनि, पर उनजो ईमान मुकमिल आख़िरी नबी जे मथां न हुजण जे करे उहे कामयाबु न आहिनि। पर उन्हनि वटि किताब बि आहिनि, उन्हनि में आबिद बि आहिनि, इबादत बि कनि था। वहुम यसजुदून, अलाह ताला वज़ाहत फरमायो त राति जे टाइम में अलाह जे कलाम पाक जी तिलावत करणु ऐं सजदा करणु, यानी इहे ॿ शयूं आहिनि। तिलावत कीअं कंदो, यानी क़याम में बीही करे अलाह जे क़ुर पाक जी तिलावत करे, सो बि अध राति जो उथी करे, ऐं सजदा ड्रिघा करे। सजदो जेको अहम आहे अलाह जी इबादत जे अंदरि। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात, जेके राति जे अंदरि अलाह ताला जे क़ुर पाक जो ख़तम शरीफ़ पढ़ंदा हुआ, केॾी तिलावत आहे। या छो जो ॾींहुं दुनिया जे वहिंवार, दुनिया जे कम जे लाइ आहे, राति जेका सो अलाह जी इबादत जे बाद ख़ुदा खे ॿाननि जो अमल सभु पसंदि आहे, नेक अमल पसंदि आहे, पर राति वारी जेका इबादत आहे ख़ुदा खे इहा ॾाढी पसंदि आहे। जेके उथनि था राति जो ख़ासि करे तहजुद निमाज़ जेका आहे न, असांजे आका मदीने वारे साईं जे मथां फ़र्ज़ु थियल हो, ऐं अलाह जी महू कॾहिं बि न हज़ार में न सफ़र में कॾहिं बि क़ज़ा न कयो। ऐं अलाह जे महू ईअं फरमाए त जेको मुंहिंजो उम्मती तहजुद जी नमाज़ सारे संभाले पढ़े त उनजे जन्नत जो ज़ामिन मां मदीने वारो साईं। अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो फरमान जेको आहे पंहिंजी उम्मत खे तरग़ीब ॾियनि था, सिर्फ़ु दुनिया जो कमु करणु, दुनिया जी में सियासत ऐं दुनिया जा मामला तय करणु, इहा ज़िंदगी न आहे, बल्कि बंदगी बि ज़रूरी आहे, अलाह जी इबादत ज़रूरी आहे। ऐं बहितर इबादत जेका आहे न, उहा राति जे टाइम में उथी करे, जॾहिं राति जो पोयों पहर थिए थो पियो न, उन वक़्तु हर कोई वॼाए वञी सुम्हे वठो पोइ राति जो। ख़ुशि नसीब आहिनि उहे माण्हू जंहिंजी अखि खुले थी, निमाज़ न पढ़नि, रुॻो जाॻनि न इन टाइम में, त बि अलाह जी रहमत आहे। पोयों पहर अहिड़ो आहे जो हदीस पाक में आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात राति जे पोएं हिसे में रोज़ीअ जा दरवाज़ा खोलींदो आहे। जॾहिं रिज़्क़ ऐं रहमत जा दर खुलंदा आहिनि ऐं बाने खे सॾु थींदो आहे त माना अच त मूं अलाह जो वंड हले थो पियो, मुंहिंजे वंड मां अची हिसो वठे। पोइ जेके माण्हू ऊंधा लॻा पिया आहिनि, ॼण त अलाह जी रहमत खे पुठी ॾेई छॾी अथऊं। उन्हनि वटि माल खणी हूंदो, दुनिया जा ख़ज़ाना हूंदा, पर सुकून न हूंदो, आराम न हूंदो, उन्हनि जे माल में बरकत न हूंदी। पर जेके रब जी बंदगी कनि था पिया न, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात, उन्हनि पंहिंजे ॿारनि जी तारीफ़ पाण फरमाए थो पियो कि जेके माना मुंहिंजे दरबार में अची करे मूंखे सॾनि था पिया, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी सुहिणनि सिफ़तुनि खे बयानु फरमाए त वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। फरमाए त अलाह जा रहमान जा बंदा उहे आहिनि, ऐं उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, जो पंहिंजी रातियुनि खे क़याम में सजदे में पूरो करे छॾींदो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांखे पंहिंजी बंदगी, पंहिंजी इबादत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।